डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन नव दहशतगर्द माची पिया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस गुज इतला ते DI खान जे इलाइक़े तकवाड़ा में ऑपरेशन कयो। माची बिल दहशतगर्दन में कमांडर शीरीन भी शामिल। धमाकेदार मादू हथियार हथ। माची बिल खाजी शीरीन दहशतगर्दी जे वारदातन में मुलविस हो। कौमी असम्बली जो इजलास अॼु शाम थींदो। 12 नुकाती एजेंडा जारी। इजलास में फेडरल बोर्ड एंड सेकेंडरी एजुकेशन एक्ट 1975 में तरमीम, इक़्तिसादी ज़ोन्स अथॉरिटी तरमीमी बिल 2025 भी पेश कया वेंदा। इंसानी हक़नि बाबति क़ौमी कमीशन जूं साल 2023-2024 जूं रिपोर्टूं भी पेश कई वेंदियूं। पार्लियामेंट जे गॾियल इजलास के सदर जे ख़िताब ते शुक्रिया अदा करण जी रिथ एजेंडा जो हिस्सो। सिंध में मैट्रिक जा सालियाना इम्तिहान शुरू। पहिरें ॾींहुं 9 दर्जे जे अंग्रेज़ी जो पर्चो वरितो पियो वञे। इम्तिहानी सेंटर्स ॿाहिरां रश ऐं फोटो स्टेट ते पाबंदी कलम 143 लागू। उरेड़ी भरिसां नौजवान जो गोली लॻल लाश इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो। नौजवान जी सुञाणप न थी सघे। कराची में शार फैसल ते तेज़ रफ्तार कार थंबे सां टकराइजी गलती, हिक ॼणो फौत, 2 औरतूं ज़ख़्मी। हादसे में फौत नौजवान जी सुफ़ियान जे नाले सां सुञाणप ज़ख़्मी। लशमाला ऐं हफ्सा अस्पताल मुंतकिल। स्विगी एक्सप्रेस सां मीरान हाईवे शंबेली स्टापट मोटरसाइकिल ऐं ट्रक में टक्कर। पटीदन वासी नौजवान नासिर अली हयाती में वेठो। मलीर में स्टील मिल मुलाज़मन जी बहाली लाइ मुज़ाहिरो। स्टील मिल मज़दूर ग्रेंट लाइन्स ऐं स्टील टाउन एक्शन कमेटी पारां एहतजाज कयो वियो। पोरियतन जे हुकूमत स्टील मिल इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। बरतरफ़ पोरियतन जी बहाली जो मुतालबो। गजा ते इसराइली फोर्सेस जा हमला जारी। 46 फ़लस्तीनी शहीद। इसराइली ड्रोन हमले में पीउ धी शहादत माणी। अल असर अस्पताल भरिसां साफ़ियुनि जे ख़ैमनि ते हमले में हिकु साफ़ी ज़िंदा सड़ी फौत। 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। गजा में 11 मार्च खां जंगबंदी माइदो ख़त्म थियण बाद इसराइली हमलनि में हेल ताईं 500 ॿार शहीद थी चुका। ऐं चीन सां वापारी खसारो हल थियण ताईं डील न कंदसि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो ज़िद। संदसि मुआहिद चीन जो ट्रेड सरप्लस पाइदार नाहे। टैरिफ ते यूरोपी ऐं एशियाई अक़वामनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे।